ऐ सिंधु मूं तोसां कौल करे कुछ पायो आ कुछ पारींदुसि मूं देश जे दुश्मननि ला कुछ ॿारण ॿारियो आ कुछ ॿारींदुसि। मोहतरम डॉक्टर सिकंदर शोरो साहब ऐं उनड़पुर जी जा तमाम दोस्त प्रोफेसर अल्लाह बख्श उनड़ साहब ऐं ॿिया दोस्त अवां सभिनी खे शाबाश हुजे जो हेतिरे तइदाद में दोस्तनि खे इकठो कयो आहे ऐं उन्हनि जे लाइ इंतज़ामात कया आहिनि। ही मरल ऐं इलेक्शन में असां वहां खां वोट घुरण आया आहियूं। असांजो कॾहिं बि इहो अमल कोन रहियो आहे त वोट घुरण में जेॾी महिल वञिजे त ताज़ियत वरी ॿिए ते थोरो कजे। असीं पंहिंजे मक़सद सां आया आहियूं ऐं तव्हां सां सिधी ॻाल्हि कयूं पिया। 20 सालनि वारो या 5 सालनि वारी पुराणी ताज़ियत मुनासिब न आहे, न ॾियण वारे लाइ न वठण वारे लाइ। साल जे अंदरि का माण्हू फातह थिए थी उनखे त जाइज़ करार ॾेई सघिजे थो, पर जे अगरि तव्हां 5 साल 10 साल ऐं 20 साल इहा मुंहिंजे ख़्याल में इन रवायत खे ख़तम करणु घुर्जे। जंहिंजो बि थियल हुजे उन खे तॾो न ॾियणु घुर्जे, तॾो न ॾियणु घुर्जे त बाबा साईं 5 सालनि खां 20 सालनि खां पोइ तूं ताज़ियत थो करीं, इहा ताज़ियत न आहे। साल जे अंदरि जे अगरि माण्हूअ जी ताज़ियत थिए त उहा लॻंदी त बराबरि शरीक थियो अची थो। पर अजीब क़िस्म जा रवाज आहिनि, अजीब क़िस्म जा रवाज आहिनि। इन्हनि सरदारनि पंहिंजे मक़सद जे लाइ सभु रवाज ऐं रवायतूं ठाहियूं आहिनि, तरक़ीअ जा मयार पंहिंजा ठाहिया आहिनि। मूं ऐं मलिक चंगेज़ 2002 खां वठी इन्हनि सरदारनि जे अख़्तियारनि खे चैलेंज करण जी इब्तिदा कई हिन इलाइक़े में। जेॾी महिल 2002 में आयासीं उन वक़्तु असां उनड़पुर जी कंडीशन ॾिठी। हिते जे तमामु कच्छ जे माण्हुनि खे रुगो थाणेदार जे ज़रिए हलायो वेंदो हो, रुगो सूबेदार जे ज़रिए हलायो वेंदो हो। असां आयासीं उन खां पोइ जेके बि असांजा वसीला ॻाल्हियूं हुयूं असां कोशिश कई त सूबेदारनि जी सियासत खे हिते घटि कजे। जीअं ई वरी मलिक साहब खे जेॾी महिल बि अख़्तियार मिलियो त हुननि सूबेदार ऐं ॿिले खाते खे मज़बूत कयो। ॿिले खाते में माण्हुनि खे काबू करे वठी उन्हनि जूं कमज़ोरियूं हथु करे पोइ उन्हनि जे पोइ ज़मीनुनि ते कब्ज़ा, पोइ केस ऐं चंद कामोरा जेके ॿिले खाते जा उहे उनड़पुर जे आस पास उन जे बुनियाद ते सियासत था कनि। बाबा सियासत माण्हुनि जी इज्तिमाही भलाई जे लाइ, यानी गॾियल तव्हांजी जेका भलाई आहे, पर हुननि इहो कयो त इज्तिमाही भलाई जे बजाए तव्हांखे इनफरादी तौर ते रखी ऐं तव्हांखे ख़ौफ़ में रखी। हिते जे माण्हुनि खे घणे भाङे ख़ौफ़ में रखी पोइ सियासत कई आहे। ऐं डॉक्टर साहब ॻाल्हि कई जेका त बाबा जे ॾुखियो वक़्तु अची वियो पीपल्स पार्टी ते या कंहिं ते त भॼन ॾिसिजो। असांखे वॾनि ही सेखारियो आहे क़यादत जी लीडरशिप जी सुञाणप आहे त जॾहिं माण्हुनि ते मुश्किल वक़्तु हुजे त हू अॻियां हुजनि, इनाम जो वक़्तु हुजे त पुठियां हुजनि। इहा आहे लीडरशिप ऐं क़यादत।
इन सोच इन नज़रियात जा असीं पैरोकार आहियूं। असां सिंध जूं बहितरीन रवायतुनि खे सुञाणूं था। सिंध में कुछ ख़ुसूसियात आहिनि सिंध जे सिंधी माण्हुनि जूं। रात जो 6 बजे भी तव्हां कंहिं माण्हूअ जे दरवाज़े ते वञी सॾु ॾेई ऐं उहो चओ बाबा आऊं मुसाफ़िर आहियां, रस्ते ते भटकी वियो आहियां, या त तव्हांखे हंधु खटोलो ॾींदो। जे अगरि तव्हां हुनखे चओ आऊं बुखारो आहियां त तव्हांखे पंहिंजे बच्चनि खे रोज़ी कान हूंदसि, पर पाड़े पतीअ मां वठी तव्हांजी पूराई कंदो। मेहमान नवाज़ आहे। मेहमान नवाज़ भी हिकिड़ा माण्हू पैसे सां मेहमान नवाज़ थींदा आहिनि, हू दिलि जो मेहमान नवाज़ आहे। दिलि सां मेहमान नवाज़ आहियूं। असां वटि केॾा वॾा मसइला थियनि, केॾा वॾा तकरार थियनि, कहिड़ियूं बि ॻाल्हियूं थियनि, पर जेॾी महिल नियाणियूं दरवाज़े ते अची ईंदियूं आहिनि त असीं उन्हनि खे माफ़ करे छॾींदा आहियूं। इहा भले खून थियल हुजनि। इहे सिंध जा बहितरीन रवायतूं आहिनि। ऐं दर आहे दुश्मन खे बि माफ़ करे छॾींदा आहियूं असीं। इहा बि कंहिं बि क़ौम में दुनिया में कोन अथव, सवाइ असांखे दरवाज़े ते दुश्मन लंघी ईंदो त चवंदो अदा हाँ मूंखां ग़लती थी, आऊं तो मिड़े आहियां, माफ़ी थो वठां, त माफ़ करे छॾिबो। अहिड़ी रिवायत बि सॼी दुनिया जे कंहिं बि क़ौम में कान्हे। असां उन्हनि रिवायतुनि, उन क़ौम जे इन्हनि रिवायतुनि जा असीं अमीन आहियूं। असांखे इहे प्रोमोट करणा आहिनि, न के अहिड़ा माण्हू जेके वोट जे लाइ क़ुर खणी दरवाज़नि ते था अचनि। इहे बदतरीन रवायतूं आहिनि असांजूं। बाबा आऊं वोट थो घुरण अचां, आऊं क़ुर खणी अचां या नियाणियूं खणी अचां, इहा कहिड़ी फज़ीलत आहे? मूं तव्हांखे ॿई रिवायतूं ॿुधायूं त बाबा हिन में खून थींदा आहिनि, तकरार थींदा आहिनि, नियाणियूं ईंदियूं आहिनि, माफ़ करे छॾिबो आहे। को दरवाज़े दुश्मन लॻी ईंदो हुनखे माफ़ करे छॾिबो आहे। इहो सिंध जूं बहितरीन रवायतूं आहिनि। पर हुन दरवाज़े दुश्मन जी बजाए हीअ जेको रवायत आहे त बाबा क़ुर खणी आया आहियूं, बसि असांखे माफ़ करे वोट ॾे, असांखे ख़तमु करणो आहे। इहे चंद वॾेरनि, चंद सरदारनि खे फ़ाइदे जूं शयूं आहिनि। असांखे सिंध जो मुआशरे जी बहितरीन असांखे दावत करणी आहे। उन जे लाइ इस्तेहसाल या एक्सप्लॉइटेशन जा जेके बि तरीक़ाकार ऐं ज़रिया आहिनि, उन्हनि जो असांखे ख़ात्मो आणणो आहे। इज्तिमाही मफ़ादनि खे तरजीह ॾिनी आहे बजाए इनफरादी जे, जंहिंमें घणाईअ जी भलाई हुजे। जंहिंमें घणाईअ जी भलाई हुजे असांखे उहा ॻाल्हि करणी आहे। रुगो मुंहिंजे फ़ाइदे जी ॻाल्हि आहे, इन ते न करिणो आहे। ॾिसणो आहे त मुंहिंजे सॼे ॻोठ जो फ़ाइदो छा में आहे। मूंखे रुगो मुंहिंजो फ़ाइदो न खपे, मूंखे मुंहिंजे सॼे ॻोठ जो फ़ाइदो खपे। जे अगरि कोई स्कूल, अस्पताल, बिल्डिंग, का बि शइ अगरि सॼे ॻोठ जे लाइ त बहितरीन शइ आहे। असांखे अफ़सोस जी ॻाल्हि आहे त हिते जेको सियासी निज़ाम मलिक साहब जेको रखियो, उन जी बीहक अवाम जे मफ़ादनि जे बजाए चंद ठेकेदारनि जे मफ़ादनि लाइ हुई। अवाम जा मफ़ादनि खे तहफ़ुज़, उन्हनि जो तहफ़ुज़ ॾियण जे बजाए ठेकेदार, मूंखे ख़बर आहे त हिकिड़ो साहब मशहूरु ठेकेदार आयो, अलाए तव्हांजो घणा दफ़ा रोड खाई वियो। हीउ जेको उनड़पुर ताईं जेको अचे थो रस्तो, इनखे घणा दफ़ा उन कयो आहे। छा सबबु आहे जो रोड जी उमिरि साल बि कान थी हले, वरी वरी खुलियो पियो रस्तो? इहो कहिड़ो तरीक़ेकार आहे जो असांजी तरक़ी थिए थी, पर तरक़ीअ जी उमिरि तमामु नंढड़ी आहे। त नाले में आहे तरक़ी आहे, बाक़ी ॻाल्हि इहा आहे त चंद ठेकेदार नवाज़नि छो त हिन जो सॼो सियासी निज़ाम ठेकेदारनि जे पैसे ते हले थो। ऐं ठेकेदार असांजा सिंध जा जेके
माली वसीला आहिनि उन्हनि में तरक़ी जे नाले में ग़बन कनि था ऐं उन ग़बन में असांजा वॾा सियासी नुमाइंदा ऐं सरदार उहे बि मौजूदु शरीक आहिनि। इन निज़ाम जो ख़ात्मो आणणो आहे। आउं सम्झां थो त 2002 खां वठी असां जेका कोशिश कई अॼु उन जो हतमी नतीजो इहो आहे त अॼु कल्ह असीं आऊं ऐं चंगेज़ ख़ान अकेला हुआसीं, हाणे अॼु डॉक्टर सिकंदर बि असां सां गॾु आहे। त महज़ माल ऐं दौलत वधाइण जी क़ुवत ऐं ज़रियो न हुजे, सियासत माण्हुनि जी इज्तिमाही तरक़ी में जे लाइ कारआमद हुजे। सॼे ज़िले जामशोरे में कोटड़ी साइड एरिया या ॿोलड़ी जंहिंखे चयो थो वञे, ॿोलड़ी जी सॼी यूनियन 1.5 लख आबादी, 1,58,000 आबादी आहे। उते पीअण जो पाणी कोन्हे, वाटर सप्लाई जी लाइन में नथी हले, टैंकर था हलनि। जामशोरो कराची वाह जे कप ते आहे, उते बि पीअण जो पाणी टैंकर थो हले, बाक़ी ॿियो थोरी लाइन जो को थोरो टुकड़ो हले थो, बाक़ी ॿियो नथो हले। इहा सूरत हाल उणिड़पुर में बि हूंदी, खानोठम बि हूंदी, मंसूराबाद में बि हूंदी, मांचंद में बि हूंदी, लक्की में बि हूंदी। इहा त दिलचस्प ॻाल्हि आहे। पर आउं हींअर जेॾी महिल सेवण मां थी आयो आहियां, 9-10 ॾींहं गुज़ारे आयो आहियां, सॼे सेवण तालुके में न पीअण जो पाणी आहे न ज़राअत जो मौजूदु आहे। असां सम्झो त वज़ीर आला जो लाइ को न पंहिंजे कुझु कोशिशि कई हूंदी पंहिंजनि माण्हुनि खे ख़ुशहाल करण जे लाइ। वॾे में वॾा उते नाराज़गी, अॼु बि उते जी आवाम इन ते नाराज़ आहे त बाबा तो त असांजी ज़िंदगीअ जो जीअण जो बि ख़तमु करे छॾियो आहे। छो उन करे लॾ पलाण थी के को सेवण में अची वियो, को भाननि में अची वियो, को हैदराबाद, को जामशोरो ऐं कोटड़ी। असां जामशोरो हितां अचे जेके मक़सदनि में इहो बि आहे असां मुस्तक़बिल में हली पीअण जे पाणी खे अवलीन तरजीह ॾींदासूं, ॿिए नंबर ते ज़राअत जी पाणीअ खे तरजीह ॾींदासूं त उन्हनि जी स्कीमूं हलनि। असां पीअण जे पाणी जेको आहे हर माण्हूअ खे सहूलियत मिले, उन सां गॾोगॾु मूं ॿियो तव्हां सां वाइदो कयो आहे त जे आउं क़ौमी असेंबली जो अगरि मेंबर थी वियसि त इंशाअल्लाह ताला सॼे तइलके में गैस आऊं पहुचाईंदुसि। आऊं सॼे तइलके में गैस तव्हांखे पहुचाए ॾींदासूं। ही जेको ॿारणो आहे इहो बि माण्हू ग़रीब खे ग़रीब तर थो करे, पीअण जो पाणी बि करे थो। ऐं ॿारणो जेको आहे, ॿारण ते अगरि 200-300 रुपए जी भरी रोज़ जेको आहे सो माण्हू कंदो त महिनत कमाए छा लाथो, रुगो काठियुनि लाइ, रुगो खाइण लाइ। ऐं रुगो इन जे लाइ बाबा जे अगरि उन जी जाइ ते 300 रुपया ॿारे थो, अगरि उन जी 5 या 10 रुपयनि जी गैस भरे थी त हुन जी यकीनन तरक़ी थींदी, हुन जी एतिरा सवा रुपया बचत थींदी। अहिड़े तरीक़े सां डॉक्टर सिकंदर शोरो साहब अवां जे इन इलाइक़े मां सूबाई असेंबली जो उम्मीदवार आहे। वाटर सप्लाई न रुगो इहो कंदासूं, असांजो ॿियो ॾाको जेको हूंदो सो बल्दियात हूंदो। बल्दियाती इदारनि में जेका लुटमार जो निज़ाम जेको ही जारी रखियो वियो आहे उन जो ख़ात्मो कंदासूं ऐं बहितर माण्हू आणींदासूं तव्हां लाइ। के ज़रिए असीं यूनियन काउंसिलुनि में, टाउन कमेटियुनि में अहिड़ा बहितर माण्हू आणींदासूं जेके महज़ रुगो मुंहिंजे सियासी मफ़ादनि जे लाइ न हुजनि पर अवाम जे मफ़ादनि जे लाइ उहे चूंडिया वञनि। अहिड़ा दुनिया अञा ख़तमु कान थी वई आहे। बेशक पाकिस्तान में बदी जेको आहे सो छांइजी वई आहे, पर अञा बि नेकीअ जूं क़ुवतूं आहिनि ऐं उन सां दुनिया हले पई।
उनखे नेक मक़सदनि जे लाइ ऐं इदारनि ते आणे तव्हां आणींदो त ॾिसंदो त सॼी सिंध में चङाई थी वेंदी हली। इहो असांजो मक़सदु आहे। पुलिस जो जेको हिते ज़ालिमाना निज़ाम आहे उनजो ख़ात्मो आंदो ईंदो। हज़रत अली अलैहिस्सलाम जो चवणु आहे त कुफ्र जी सल्तनत हली सघे थी पर ज़ुल्म जी सल्तनत नथी हली सघे। यानी अॼु ही जेका कावड़ा गुस्सो आहे माण्हुनि जे अंदरि बाहि आहे, इहा ज़ुल्म जी सल्तनत जे ख़िलाफ़ आवाज़ आहे। इहो ज़ुल्म जे सल्तनत जो आवाज़ आहे। असां उन में तव्हांखे हथ था ॾियूं, असीं त अॻियां कदम था वधायूं, तव्हां असां सां गॾु हलो। जे लाइ तव्हांखे चिटो थियणो पवंदो। इलेक्शन जे ॾींहं ते पंहिंजे वोट जो रुख़ दुरुस्त क़िबलो करे तव्हां इस्तेमालु कंदो त इंशाअल्लाह ताला नेकीअ जूं क़ुवतूं अॻियां वधी वेंदियूं। निज़ाम जा जेके नुमाइंदा आहिनि ऐं सियासतदान आहिनि उन्हनि जो असांखे ख़ात्मो आणणो आहे। असां ठेकेदारनि जे लाइ कोन था कमायूं, पब्लिक जे लाइ नुमाइंदगी करियूं था त सभ खां अवलीन तरजीह असांखे पब्लिक खे ॾियणी पवंदी, जॾहिं अवाम खे ॾियणी पवंदी। छो ठेकेदार जा मफ़ाद ॿिया आहिनि ऐं अवाम जा मफ़ाद ॿिया आहिनि। ठेकेदार चवंदो त सॼो आउं रोड खाई वञा, बिल्डिंग सॼी खाई वञा, पैसा कम थियनि न थिया। अवाम जो मफ़ाद इहो आहे त रोड ठहे ऐं सोरे नमूने न ठहे, इस्पताल ठहे ऐं सोरे। मूंखे त 10 सालनि खां त ॾिसां पियो तव्हांजी इस्पताल मुकमिल त कान पई थी वञा। हर वक़्तु खोटी पई हूंदी आहे, कुझु डठो पियो हूंदो आहे, कुझु ठहियो पियो हूंदो आहे। हमेशह इस्पताल हले पई, अलाह कंदो त इहा ठही वेंदी। त इहे ॻाल्हियूं आहिनि जेके असीं तव्हां सां करियूं था, असीं सम्झूं था। ऐं असीं वरी बि हिकु भेरो अपील कंदुसि त 25 तारीख़ ते ख़ुदा पंहिंजे घरनि मां निकिरी ज़ाहिर थी पंहिंजे वोट जो क़िबले खे दुरुस्त इस्तेमालु कयो। इंशाअल्लाह ताला तव्हां में चङाई ईंदी, बहितरी ईंदी, तव्हांजी इज्तिमाही तरक़ी थींदी। महिरबानी।